अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जेकर मुझे ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, डायणियुनि ऐं नजुमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। ये ॻाल्हि विचोले तालके सिंजोरे मां अली अकबर लिगारीअ खां मिली। कहाणी आहे ग़रीब ऐं 7 देव। हिकिड़ो ग़रीब शख़्स हो जो सॼो ॾींहुं बेकार वेठो हूंदो हो। खेसि संदसि ज़ाल चयो त सॼी दुनिया रोज़गार कमाइण में मशगूल आहे, पर तूं बेकार वेठो आहीं, छो नथो तूं बि कुझु कमाए अची। ग़रीब शख़्स ज़ाल खे चयो त भला मूंखे मानियूं पचाए ॾे त कमाइण वञा। तंहिं ते ज़ाल खेसि 7 मानियूं पचाए ॾिनियूं। जे हू खणी उथी हलियो। हलंदे हलंदे वाट ते हिकिड़ो खूह आयो। बुख बि अची लॻसि, सो हुन जे मथां वेही मानियूं छोड़े चवण लॻो त 1 खां 2 खां पर 7 ई खां। मां ॼाणो न इहे खूह में 7 देव रहंदा हुआ। तन जो उहा ॻाल्हि ॿुधी सो सम्झियाऊं त असां खां बि का ॻरी बला आहे जेका असांखे खाइण लाइ आई आहे। उन करे छो न हिन खे का शइ सूखड़ी करे ॾियूं जो ही ख़ुशि थी खणी हलियो वञे। सो हिकिड़ी देगिड़ी आणे ॾिनऊंसि ऐं चयाऊंसि त तूं असांखे न खा, बाक़ी जंहिं महिल तोखे बुख लॻे त हीअ देगिड़ी धोई चुल्हि ते चाढ़े जेको बि खाधो घुरंदे तोखे तयारु सो करे ॾींदी। ही मुफ़्त में उहा देगिड़ी खणी माण्हुनि खे ॿुधाईंदो घर ॾांहुं रवानो थियो। वाट ते खेसि राति पइजी वई। सो राति गुज़ारण लाइ उन जे ॻोठ जे कंहिं मुसाफ़िर खाने में टिकी पियो। उते जे कंहिं माण्हूअ खे सुध पइजी वई त हीअ देगिड़ी अहिड़े नमूने जी आहे। सो राति जो हिन जे सुम्हण खां पोइ उहा देगिड़ी खणी उन जे जाइ ते ॿी देगिड़ी रखी छॾियईं। ग़रीब शख़्स सुबुह जो उहा देगिड़ी खणी वेंदो रहियो। जॾहिं घर पहुतो तॾहिं ज़ाल खे चयईं त हीअ देगिड़ी अहिड़ी आंदी अथमि जो रुॻो चवण सां सभु कुझु तयारु करे ॾींदी। ज़ाल चयसि त चङो, अॼु त को सीरो ठाहे खाऊं। देवनि जे चवण मूजिबि देगिड़ी चुल्हि ते चाढ़े खेसि हुकुम ॾिनई, पर थियो कुझु बि कोन। उते ग़रीब शख़्स ॾाढो फिको थियो। ॿिए ॾींहुं वरी सही संवरी मानियूं खणी साॻिए खूह ते वञी वेठो ऐं साॻिए तरह चवण लॻो। देवनि वरी हिकिड़ी ॿकरी आणे ॾिनसि ऐं चयाऊंसि त हीअ काहे वञ, जेतिरो खीरु घुरंदेसि ओतिरो ॾींदई ऐं तंहिंखां सवाइ हीअ फोलड़ियूं बि सोनियूं लाहींदी। ॿकरी काहे वरी बि अची साॻिए मुसाफ़िर खाने में तरसियो। जॾहिं हू सुतो तॾहिं साॻिए माण्हू उहा ॿकरी लिकाए उन जे जाइ ते ॿी ॿकरी ॿधी छॾी। सुबुह जो ही ॿकरी काहे ॻोठ रवानो थियो। उते अची आज़माइश वरिताईं त उहा ॿकरी रवाजी ॿकरियुनि जहिड़ी ॾिसण में आयसि। मुड़ुसु कावड़ियो घणो ई पर करे कुझु न सघियो। मुड़ुसु कावड़ जी 3 भेरो रोज़गार लाइ निकितो, पर दिलि में चयईं त अॼु 7 ई खाईंदुसि। जॾहिं खूह ते पहुतो तॾहिं अॻे वांगुरु चयईं त अॼु ज़रूरु 7 ई खाईंदुसि। तॾहिं देव निकिरी आया ऐं आज़ी करे चयाऊं त असांखे न खा, पर हिन चयो त तव्हां मूंखे 2 शयूं कूड़ियूं ॾिनियूं आहिनि, सो अव्हांखे ज़रूरु खाईंदुसि। देवनि चयो त असां तोखे सभु शयूं सचियूं ॾिनियूं आहिनि, पर जंहिं मुसाफ़िर खाने में तूं वञी टिकियो हुए उते जो हिकु माण्हू उहे शयूं खणी वियो अथई। उन जे करे हाणे असीं तोखे वरी हिकिड़ो ॾंडो था ॾियूं जो तूं खणी वञु, हू वरी बि ईंदो ऐं ॾंडो अची खणंदो। पोइ तूं रुॻो एतिरो चवंदेसि त न छॾ चोर खे, पोइ वेही ॾिस ॾंडे जा कम। ग़रीब ॾंडो खणी राति जो अची मुसाफ़िर खाने में सहिड़ियो। साॻियो माण्हू आयो ऐं अची ॾंडो खयईं। हिन ॾंडे खे हुकुम ॾिनो त न छॾ चोर खे। पोइ त ॾंडे वठी माण शुरू कयो। बसि ई न करे चोर जी रड़ हेठि रड़ मथे। नेठि चोर ग़रीब शख़्स खे मिंथ कई त कीअं बि करे मूंखे छॾाए, मूं तौबा कई। हिन चयुसि त अॻे जेकी शयूं खणी वियो आहीं उहे ॾे त पोइ छॾाईंदो सही। चोर बि जॾहिं अंजाम कयो तॾहिं ॾंडे खे हुकुम ॾिनई, जंहिं मारणु बंदि कयो ऐं चोर टपड़ खणी अची हाज़िर थियो। ग़रीब शख़्स 3 शयूं खणी ज़ाल जे अॻियां रखियूं। उन्हनि जी आज़माइश वरिताऊं त सचियूं निकितियूं। पोइ त ॾाढा ख़ुशि थिया ऐं हयातीअ जा बाक़ी ॾींहं ॾाढे मज़े ऐं ख़ुशीअ में गुज़ारियाऊं।